ओम शांति। एडीडी मुरलीधर का है 22/8/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार तव्हांखे केरु पढ़ाइण ईंदो आहे। वीचार करो त ख़ुशी में रोमांच खड़ा थी वञनि। ऊचे ते ऊचो बाप पढ़ाईंदा आहिनि। इन अहिड़ी पढ़ाई कॾहिं छॾणी न खपे। प्रश्न: हाणे तव्हां ॿारनि खे कहिड़ो निश्चय थियो आहे? निश्चय बुद्धि जी निशानी छा हूंदी? उत्तर आहे तव्हांखे निश्चय थियो आहे कि असां हाणे अहिड़ी पढ़ाई पढ़ूं था जंहिंसां डबल सिताज राजाउनि जो राजा ठहींदा। स्वयं भॻवानु पढ़ाए करे असांखे विश्व जो मालिक था ठाहिनि। हाणे असां उन्हनि जा ॿार ठहिया आहियूं त पोइ हिन पढ़ाई में लॻी वञिणो खपे। जीअं नंढा ॿार पंहिंजे माउ पीउ जे सवाइ कंहिं वटि न वेंदा आहिनि, ईअं बेहद जे बाप अहिड़ो बेहद जो बाप मिलियो आहे त ॿियो कोई बि पसंदि न अचे। हिक जी ही यादि रहे, ॿियो कोई बि पसंदि न अचे, हिक जी ही यादि रहे। हिक ई माउ पीउ वटि ॿार वेंदा आहिनि न। गीता केरु आयो अॼु सवेरे सवेरे? ओम शांति। मिठे मिठे ॿारनि गीत ॿुधियो? केरु आयो आहे ऐं केरु पढ़ाईंदो आहे? इहा सम्झ जी ॻाल्हि आहे। कोई ॾाढा अक़लमंद हूंदा आहिनि, कोई कम अक़लमंद हूंदा आहिनि। जो ॾाढा पढ़ा लिखा हूंदा आहिनि उन्हनि खे ॾाढो अक़लमंद चईंदासीं। शास्त्र आदि जो बि पढ़िया लिखा हूंदा आहिनि उन्हनि जो मान थींदो आहे। कम पढ़े लिखे जो कम मान मिलंदो आहे। हाणे गीत जो अक्षर ॿुधियो? केरु आयो अॼु पढ़ाइण? टीचर ईंदा आहिनि स्कूल में, पढ़ण वारा ॼाणंदा आहिनि कि टीचर आया आहिनि। हिते केरु आयो? हिकदमि रोमांच खड़ा थी वञणा खपनि। ऊच ते ऊच बाप पोइ वरी खां पढ़ाइण आया आहिनि। सम्झण जी ॻाल्हि आहे न, तक़दीर जी ॻाल्हि आहे। पढ़ाइण वारो केरु आहे? भॻवानु। उहो अची करे असांखे पढ़ाईंदा आहिनि। विवेक चईंदा आहिनि भल कोई केतिरो बि वॾे खां वॾे पढ़ाई पढ़ंदो हुजे, फट सां उहो पढ़ाई छॾे करे आयो भॻवान सां पढ़े। फट सां उहो पढ़ाई छॾे करे भॻवान वटि अची करे पढ़े। हिकु सेकेंड में सभु कुझु छॾे बाप वटि पढ़णु अचे। अगरि कंहिंखे सम्झ में अची वियो त उहो लौकिक पढ़ाई बि छॾे करे बाबा वटि अची वञे। बाबा सम्झाईंदा आहिनि हाणे तव्हां पुरुषोत्तम संगम युगी ठहिया आहियो। उत्तम ते उत्तम पुरुषोत्तम आहे इहे लक्ष्मी नारायण। दुनिया में कंहिंखे बि पतो न आहे कि कीअं एजुकेशन सां हिननि इहे पद पायो। तव्हां पढ़ंदा आहियो इहो पद पाइण लाइ, है न। दुनिया में कंहिंखे पतो न आहे कि कीअं एजुकेशन सां इन्हनि इहे पद पायो, लक्ष्मी नारायण। तव्हां पढ़ंदा आहियो इहे पद पाइण लाइ। केरु पढ़ाईंदा आहिनि? भॻवानु। त ॿिया सभु पढ़ाई छॾे करे इन पढ़ाई में लॻी वञिणो खपे। छो जी बाबा ईंदा आहिनि कल्प खां पोइ। बाबा चईंदा आहिनि मां हर 5000 वर्ष खां पोइ ईंदो आहियां सम्मुख पढ़ाइण। वंडर आहे न। चईंदा बि आहिनि भॻवानु असांखे पढ़ाईंदा आहिनि इहे पद प्राप्त कराइण लाइ। पोइ बि पढ़ंदा न आहिनि त बाबा चईंदा आहिनि इहे सयाना न आहिनि। बाप जी पढ़ाई ते पूरो ध्यानु न ॾींदा आहिनि। बाप खे भुलिजी वेंदा आहिनि। तव्हां चईंदा आहियो कि बाबा असां भुलिजी वेंदा आहियूं, टीचर खे बि भुलिजी वेंदा आहियूं। इहे त माया जा तूफ़ान आहिनि। परंतु पढ़ाई त पढ़णी खपे न। विवेक चईंदो आहे भॻवानु पढ़ाईंदा आहिनि त उन पढ़ाई में हिकदमि लॻी वञिणो खपे, है न। नंढा ॿारनि खे ई पढ़णो हूंदो आहे न। विवेक चईंदो आहे कि असांखे भॻवानु पढ़ाईंदा आहिनि त हुन पढ़ाई में हिकदमि लॻी वञिणो खपे। नंढा ॿारनि खे बि पढ़णो हूंदो आहे। आत्मा त सभिनि जी आहे, बाक़ी शरीर नंढो वॾो हूंदो आहे। आत्मा चईंदी आहे मां तव्हांजो नंढो
पाठ ठहियो आहे। अच्छा, मुंहिंजा ठहिया आहियो त हाणे पढ़ो। दूध पाक त न आहे न, मतलब हिते पापा जनम वारे ॿारनि खे अडॉप्ट न कंदा आहिनि। आत्मा जे हिसाब सां नंढो वॾो थींदो, मतिलबु सम्झ जे हिसाब सां। जॾहिं आत्मा आई त पहिरियों हुनखे सम्झ मिलंदी कि तव्हां आत्मा आहियो, बाबा आहे। धीरे धीरे हुनजी सम्झ वधंदी त उहा जीअं अनुभवी वॾी थींदी वेंदी, साइज़ में न सम्झ में। पढ़ाई फस्ट, इन में ॾाढो अटेंशन ॾियणो आहे। स्टूडेंट पोइ ईंदा आहिनि हिते सुप्रीम टीचर वटि, उहो पढ़ाइण वारा टीचर बि मुक़ररु आहिनि, त बि सुप्रीम टीचर त आहे न। 7 रोज़ भट्टी बि ॻायल आहे। बाबा चवंदा आहिनि पवित्र रहो, मूंखे यादि करो, दैवी गुणनि जी धारणा करो त तव्हां हीअ ठही वेंदव। बाबा चवंदा आहिनि, बाबा जो पहिरियों शब्द ई आहे न, योगी ठहो पवित्र ठहो, पवित्र ठहो योगी ठहो। दैवी गुण धारण कयो त तव्हां हीअ ठही वेंदव। बेहद जे बाप खे यादि करिणो आहे। नंढे ॿारनि खे माउ पीउ जे सवाइ ॿियो कोई उठाईंदो आहे त हुननि वटि वेंदा ई न आहिनि। तव्हां बि बेहद जे बाप जा ठहिया आहियो त ॿियो कोई खे ॾिसण बि पसंदि न ईंदो, पोइ कोई बि हुजे। त तव्हां ॼाणंदा आहियो असां ऊच ते ऊच बाप जा आहियूं। उहो असांखे डबल सिरताज राजाउनि जो राजा ठाहींदा आहिनि। लाइट जो ताज मनमना भव ऐं रतन जड़ित ताज मध्या जी भव। निश्चय थी वेंदो आहे असां हिन पढ़ाई सां विश्व जो मालिक ठहींदा आहियूं। 5000 वर्ष पोइ हिस्ट्री रिपीट थींदी आहे न, तव्हांखे राजा ई मिलंदी आहे। बाक़ी सभु आत्मायूं शांति धाम पंहिंजे घर हली वेंदियूं आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे मालूम पियो असल में असां आत्मायूं बाबा सां गॾु पंहिंजे घर में रहंदा हुआसीं। बाबा जो ठहिण सां हाणे तव्हां स्वर्ग जा मालिक ठहींदा आहियो। पोइ बाप खे भुलिजी करे ऑर्फन थी वेंदा आहियो। भारत हिन समय ऑर्फन आहे। ऑर्फन हुनखे चइबो आहे जंहिंजा माउ बाप न हुजनि, धक्का खाईंदा रहंदा आहिनि। तव्हांखे त हाणे बाप मिलियो त तव्हां सॼे सृष्टि चक्कर खे ॼाणंदा आहियो, त ख़ुशी सां गदगद थियणो खपे। असां बेहद जे बाप जा ॿार ठहिया आहियूं। परम पिता परमात्मा प्रजापिता ब्रह्मा द्वारा नई सृष्टि ब्राह्मणनि जी रचंदा आहिनि। हीअ त ॾाढी सहज सम्झण जी ॻाल्हि आहे। तव्हांजो चित्र बि आहे न, विराट रूप जो चित्र बि ठाहियो आहे। 84 जन्मनि जी कहानी ॾेखारी आहे न। हम सो देवता पोइ क्षत्रिय वैश्य शूद्र ठहींदा आहियूं। ये कोई बि मनुष्य न ॼाणंदा आहिनि। श्री ब्राह्मणनि खे पढ़ाइण वारो बाबा आहे। ॿिन्हिनि जो नाम निशान ई गुम करे ॾिनो, हिन करे कंहिंखे पतो ई न आहे एग्ज़ैक्ट ज्ञान। इंग्लिश में बि तव्हां माण्हू सुठी रीति सम्झाए सघंदा आहियो। मतिलबु विराट रूप में बाबा ऐं ब्राह्मणनि खे गुम करे छॾियो अथनि, त कीअं पतो लॻे इहे सभु ज्ञान कि कीअं शिव बाबा अची करे शूद्रनि खे ब्राह्मण ठाहींदा आहिनि, पोइ उहे ई ब्राह्मण देवता क्षत्रिय वैश्य शूद्र वरण में वेंदा आहिनि। इंग्लिश में बि तव्हां माण्हुनि खे सुठी रीति सम्झाए सघंदा आहियो। जो इंग्लिश ॼाणंदा आहिनि त ट्रांसलेशन करे पोइ सम्झाइणो खपे। इंग्लिश फादर नॉलेजफुल आहे न, उन्हनि जी हीअ नॉलेज आहे कि सृष्टि जो चक्कर कीअं फिरंदो आहे। फादर नॉलेजफुल आहे, फादर जी ही नॉलेज आहे कि सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे। इहा पढ़ाई आहे न,
योग जो भी बाप जी याद योग खे भी बाप जी याद चइबो आहे न, जंहिंखे अंग्रेजी में कंपेनियन चईंदा आहियूं। बाबा सां कम्यूनियन चइबो आहे। योग खे इंग्लिश में कम्यूनियन चइबो आहे, मतिलबु ॻाल्हाइण। बाबा सां कम्यूनियन, टीचर सां कम्यूनियन, गुरू सां कम्यूनियन, या गॉड फादर सां कम्यूनियन। ख़ुदि बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो, ॿियो कोई बि देहधारी खे यादि न करो। मनुष्य गुरु आदि कंदा आहिनि, शास्त्र पढ़ंदा आहिनि। एम ऑब्जेक्ट कुझु बि न आहे। सदगति त थींदी न आहे न। बाप त चईंदा आहिनि असां आया आहियूं असांखे वापसि सभिनि खे वापसि वठी वञण लाइ। हाणे तव्हांखे बाप सां गॾु बुद्धि जो योग रखिणो आहे त तव्हां हुते पहुची वेंदव। हाणे असांखे बाप सां बुद्धि योग लॻाइणो आहे त असां परमधाम में पहुची वेंदासीं। सुठी रीति यादि करण सां विश्व जा मालिक ठही वेंदासीं। ये लक्ष्मी नारायण पैराडाइज़ जा मालिक हुया न, ये केरु सम्झाइण वारो आहे। बाबा खे चईंदा आहिनि नॉलेजफुल, मनुष्य पोइ चई ॾींदा आहिनि अंतर्यामी। वास्तव में अंतर्यामी जो अक्षर त आहे न, अंदरि रहण वारी निवास करण वारी त आत्मा आहे। आत्मा जो कमु कंदी आहे उहो त सभु ॼाणंदा आहिनि, उहो त सभु ॼाणंदी आहे न। सभु मनुष्य अंतर्यामी आहे। चईंदा आहिनि न मुंहिंजे अंदरि भॻवानु वेठो आहे, उहो सभु ॼाणंदो आहे न। मुंहिंजे अंदरि आत्मा आहे, उहा सभु ॼाणंदी आहे। त अंतर्यामी त मनुष्य थियो न, छोजी आत्मा सभु कुझु ॼाणंदी आहे, आत्मा ई सिखंदी आहे। बाबा तव्हां ॿारनि खे आत्म अभिमानी ठाहींदा आहिनि। बाबा तव्हां ॿारनि खे आत्म अभिमानी ठाहींदा आहिनि। तव्हां आत्मा आहियो मूल वतन जी रहण वारी। असां आत्मा आहियूं मूल वतन जी रहण वारी। तव्हां आत्मा केॾी नंढी आहियो। अनेक बार तव्हां आया आहियो पाठ वॼाइण। बाबा चईंदा आहिनि मां बि बिंदी आहियां, मुंहिंजी पूजा त करे न सघंदा, छो कंदा, दरकार ई न आहे। मां तव्हां आत्माउनि खे पढ़ाइण ईंदो आहे, तव्हांखे ई राजाई ॾींदो आहे। पोइ रावण राज्य में हली वेंदा आहियो त मूंखे भुलिजी वेंदा आहियो। पिणु आत्मा ईंदी आहे पाठ वॼाइण। मनुष्य चईंदा आहिनि 84 लख जन्म, परंतु बाबा चईंदा आहिनि मैक्सिमम 84 जन्म। फॉरेन में वञी करे इहे ॻाल्हियूं ॿुधाईंदव त उन्हनि खे चईंदा इहे नॉलेज त फॉरेन में वञी करे ॻाल्हियूं ॿुधाईंदव त उहो चईंदा इहे नॉलेज त असांखे हिते वेही पढ़ायो। तव्हांखे हुते 1000 रुपया मिलंदा आहिनि, असां 10-20 हज़ार रुपया ॾींदासीं। असांखे बि नॉलेज ॿुधायो, हीअं चईंदा फॉरेन वारा। गॉड फादर असां आत्माउनि खे पढ़ाईंदा आहिनि। आत्मा ई जज आदि ठहींदी आहे न। बाक़ी मनुष्य त सभु देह अभिमानी आहिनि। कोई खे बि ज्ञान त न आहे न। भले वॾा वॾा फिलोसफर्स आदि ॾाढा आहिनि, परंतु इहे नॉलेज कंहिंखे बि न आहे। गॉड फादर निराकार पढ़ाइण ईंदा आहिनि, असां उन्हनि सां पढ़ंदा आहियूं। इहे ॻाल्हियूं ॿुधी करे चकित थी वेंदा। इहे ॻाल्हियूं त कॾहिं ॿुधियूं न, पढ़ियूं न। हिकु बाप खे चईंदा आहिनि लिबरेटर गाइड। सभिनि जो उहो ई लिबरेटर आहे, त पोइ क्राइस्ट खे छो यादि कंदा आहिनि। इहे ॻाल्हियूं सुठी रीति सम्झायो त चकित थी वञनि। चईंदा असां ॿुधियो त सही, चईंदा इहे असां ॿुधूं त सही पैराडाइज़ जी स्थापना थिए थी।
हुन जे लाइ इहा महाभारत लड़ाई बि आहे। बाप चईंदा आहिनि मां राजाउनि जो राजा डबल सिरताज ठाहींदुमि। प्योरिटी, पीस, प्रॉस्पेरिटी सभु हुई। वीचार करो केतिरा वर्ष थिया आहिनि। क्राइस्ट खां 3000 वर्ष पहिरियों हिननि जो राज्य हुयो। चईंदा इहे त स्पिरिचुअल नॉलेज आहे। इहे त डायरेक्ट उन सुप्रीम फादर जो ॿार आहे। उन्हनि सां राजयोग सिखूं था न। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी कीअं रिपीट थींदी आहे, इहा सॼी नॉलेज आहे। असांजी आत्मा में 84 जन्मनि जो पाठ भरियलु आहे। ये योग जी ताक़त सां आत्मा सतो प्रधान ठही पोइ गोल्डन एज में हली वेंदी। पोइ उन्हनि जे लाइ राज्य खपे, पुराणी दुनिया जो विनाश बि खपे। सो साम्हूं बीठो आहे। पोइ हिकु धर्म जो राज्य हूंदो। इहे पाप आत्माउनि जी दुनिया हाणे तव्हां पावन ठहो था। चओ हिन यादि जी बल सां असां पवित्र ठहींदा आहियूं। ॿियो सभिनि जो विनाश थी वेंदो। नेचुरल क्लैमिटीज़ बि अचणियूं आहिनि। असांजो रियलाइज़ कयल ऐं दिव्य दृष्टि सां ॾिठल आहे। इहे सभु खलास थियणो आहे। बाबा ईंदा आहिनि DT वर्ल्ड स्थापना करणु। ॿुधी करे चईंदा ओहो इहे त गॉड फादर जा ॿार आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा इहे लड़ाई लॻंदी, नेचुरल क्लैमिटीज़ थींदी, छा हाल थींदो। इहे वॾा वॾा मकान आदि सभु किरण लॻी वेंदा। तव्हां ॼाणंदा इहे बॉम्ब्स आदि 5000 वर्ष पहिरियों बि ठाता हुयनि पंहिंजे ई विनाश जे लाइ। हाणे बि बॉम्ब्स तयारु थियनि था। योग बल छा चीज़ आहे जंहिंसां तव्हां विश्व ते विजय पाईंदा आहियो। ॿियो कोई थोरी ॼाणंदा आहिनि। सो साइंस तव्हांजो ई विनाश कंदी आहे। असांजो बाप सां गॾु योग आहे त हुन साइलेंस जे बल सां असां विश्व ते जीत पाए करे सतो प्रधान ठही वेंदा आहियूं। साइंस तव्हांजो विनाश कंदी, असांजो न कंदी। असां त साइलेंस जे बल सां विश्व ते जीत पाए करे सतो प्रधान ठही वेंदासीं। बाबा ही पतित पावन आहे। पावन दुनिया ज़रूरु स्थापना करे ई छॾंदा। ड्रामा में नूंद आहे। बॉम्ब्स जो ठाहींदा त रखी ॾींदा छा। ईअं सम्झाईंदा त सम्झंदा इहे त कोई अथॉरिटी आहे। इन्हनि में गॉड प्रवेश कयो आहे। इहे बि ड्रामा में नूंद आहे। अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधाईंदा रहंदा त उहो ख़ुशि थींदा। आत्मा में कीअं पार्ट आहे। इहा बि अनादि ठहियलु हिकु ड्रामो आहे न। पोइ पंहिंजे समय ते क्राइस्ट अची करे तव्हांजो धर्म स्थापना कंदा। अहिड़ी अथॉरिटी सां ॻाल्हाईंदा त उहो सम्झंदा बाप सभु ॿारनि खे वेही सम्झाइनि था त हिन पढ़ाई सां मतिलबु अथॉरिटी सत्यता बि हुजे, निर्माणता बि हुजे, अथॉरिटी बि हुजे। त हिन पढ़ाई सां ॿारनि खे लॻी वञिणो खपे। हिन पढ़ाई में बाप टीचर गुरु टई हिकु ई आहिनि। उहो कीअं नॉलेज ॾींदा आहिनि इहे बि तव्हां सम्झंदा आहियो। सभिनि खे पवित्र ठाहे करे वठी वेंदा आहिनि पंहिंजे घर। DT डायनेस्टी बि त पवित्र हुई। गॉडेस हुया न। ॻाल्हि करण जो ॾाढो होशियारु हुजे, स्पीड बि सुठी हुजे। चओ बाक़ी सभु आत्मायूं स्वीट होम में रहंदियूं आहिनि। बाबा ई वठी हलंदा आहिनि। सर्व जो सदगति दाता हिकु बाप आहे। उन्हनि जो बर्थ प्लेस आहे भारत। हीउ केतिरो वॾो तीर्थ थी वियो आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो सभिनि खे तमो प्रधान ठहिणो ई आहे। पुनर्जन्म सभिनि खे वठिणो आहे। वापसि कोई बि चीज़ वञी न सघंदी आहे। ईअं ॻाल्हि करे सम्झाइण सां ॾाढो वंडर खाईंदा। बाबा त चईंदा आहिनि जोड़ी हुजे त ॾाढो सुठो सम्झाए सघंदा आहिनि।
भारत में पहिरों पवित्रता हुई, पोइ अपवित्रता कीअं थींदी? इहे बि ॿुधाए सघंदा आहियो। पूज्य ई पुजारी ठही वेंदा आहिनि। इम्प्योर ठहिण सां पोइ पंहिंजी ई पूजा करणु लॻी वेंदा आहिनि। राजनि जे घर में बि इन देवताउनि जा चित्र रहंदा आहिनि। जो पवित्र डबल सिरताज हुया, उन्हनि बग़ैर ताज वारा अपवित्र पूजदा आहिनि। उन्हनि खे बग़ैर ताज वारा अपवित्र पूजदा आहिनि। उहे थी विया पुजारी राजायूं। उन्हनि खे त गॉड गॉडेस न चईंदासीं, छो जो हिन देवताउनि जी पूजा कंदा आहिनि। आपे ही पूज्य आपे ही पुजारी पते ठही वेंदा आहिनि त रावण राज्य शुरू थी वेंदो आहे। हिन समय रावण जो राज्य आहे न, ईअं वेही सम्झायो त केतिरो मज़ो करे ॾेखारींदा। गाड़ी जा 2 पहिया युगल थी त ॾाढो वंडर करे ॾेखारीनि। युगल हुजनि त ॾाढो वंडर करे ॾेखारीनि। असां युगल ई पोइ पूज्य ठहींदासीं। असां प्योरिटी पीस प्रॉस्पेरिटी जो वरसो वठंदा आहियूं। तव्हांजा चित्र बि निकिरंदा रहंदा आहिनि। इहे ईश्वरीय परिवार आहे न। बाबा जा ॿार आहियूं, पोतरा पोतरियूं, बसि ॿियो कोई संबंध ई न आहे। नई सृष्टि हिननि खे चइबो आहे। पोइ देवी देवता त थोरा ठहींदा, पोइ आहिस्ते आहिस्ते वृद्धि थींदी। ये नॉलेज केतिरी सम्झण जी आहे। इहे बाबा बि धंधे में जीअं नवाब हुया, कोई ॻाल्हि जी परवाह न रहंदी हुई। हाणे ॾिसो, इहे त बाप पढ़ाईंदा आहिनि। विराट साम्हूं बीठो आहे त फट सां छॾे ॾिननि। ब्रह्मा बाबा इहे ज़रूरु सम्झो, असांखे बादशाही मिलंदी आहे त पोइ गदाई छा कंदासीं। त तव्हां बि सम्झंदा आहियो, भॻवानु पढ़ाईंदा आहिनि। इहे त पूरी रीति पढ़णो खपे, हुनजी मथे हलणो खपे। बाबा चईंदा आहिनि, पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। बाप खे तव्हां भुलिजी वेंदा आहियो, लज्जा न ईंदी आहे, उहो नशो न चढ़ंदो आहे। हितां खां ॾाढो रिफ्रेश थी वेंदा आहिनि। पोइ हुते सोडा वाटर थी वेंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार पुरुषार्थ कंदा आहियो गांव गांव में सर्विस करण जो। पहिरियों त इहो ॿुधायो कि आत्माउनि जो बाप केरु? भॻवानु त निराकार आहे, उहो ई पतित दुनिया खे पावन ठाहींदा आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। तव्हां जे लाइ मुख्य सार स्वयं भॻवानु सुप्रीम टीचर ठही पढ़ाइनि था। हिन करे सुठी रीति पढ़णो आहे, उन्हनि जी मत ते हलणो आहे। हिकु बाप सां गॾु अहिड़ो योग रखिणो आहे जंहिंसां साइलेंस जो बल जमा थिए। साइलेंस बल सां विश्व ते जीत पाइणी आहे, पतित खां पावन ठहिणो आहे। वरदाना समय और संकल्प की सेवा में अर्पण करण वारा विधाता वरदाता ठहो। हाणे स्वयं जी नंढी नंढी ॻाल्हियुनि जे पुठियां, तन जे पुठियां, मन जे पुठियां, साधननि जे पुठियां, संबंध निभाइण जे पुठियां समय संकल्प लॻाइण जे बजाए इहा सेवा में अर्पण करो। इहा समर्पण समारोह मनायो। श्वासो श्वास सेवा जी लग्न हुजे। सेवा में मग्न रहो त सेवा में लग्न सां स्वोन्नति जी गिफ्ट स्वतः प्राप्त थी वेंदी। विश्व कल्याण सां स्व कल्याण समायल आहे। विश्व कल्याण में स्व कल्याण समायल आहे। हिन करे निरंतर महादानी विधाता वरदाता ठहो। स्लोगन आहे, पंहिंजी इच्छाउनि खे घटि करो त समस्या घटि थी वेंदी। अव्यक्त इशारो, जे लौकिक रीति सां कोई कंहिंजे स्नेह में लवलीन हूंदो आहे त चहिरे सां, नैननि सां, वाणी सां अनुभव थींदो आहे
कि लवली ना आशिक ईअं जंहिं समय स्टेज ते ईंदा आहियो, जेतिरो समय त ओतिरो समय अंदरि बाप जो स्नेह मर्ज हुजे। जेतिरो असांजे अंदरि बाप जे लाइ उहो स्नेह मर्ज हूंदो, ओतिरो स्नेह जा बाण ॿियनि खे बि स्नेह में घायल करे ॾींदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।